नाज़िम बुलेटिन में खबरुनि जो सिलसिलो जारी है। त्यावा के एक अहम खबर ॾेई रहिया आहियूं त ईरान जो सदर मसूद पज़ेश्कियान आचर जॾहिं पाकिस्तान जे दौरे ते ईंदो, ईरानी सदर जी सियासी सलाहकार मेहदी सनाई चयो आहे त ईरानी सदर वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर, सेनेट चेयरमैन ऐं क़ौमी असम्बली जे स्पीकर सां मुलाक़ातूं कंदो। ईरानी सदर जे सियासी सलाहकार जो चवणु आहे त सदर मसूद पज़ेश्कियान वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी दावत ते पाकिस्तान जो दौरो करे रहियो आहे। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया। ईरान जो सदर मसूद पज़ेश्कियान आचर जे ॾींहुं पाकिस्तान जे दौरे ते ईंदो। ईरानी सदर जी सियासी सलाहकार मेहदी सनाई चयो आहे त ईरानी सदर वज़ीर आज़म शहबाज शरीफ, फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर, सेनेट चेयरमैन ऐं क़ौमी असम्बली जे स्पीकर सां मुलाक़ातूं कंदो। ईरानी सदर जे सियासी सलाहकार जो चवणु आहे त सदर मसूद पज़ेश्कियान वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे दावत ते पाकिस्तान जो दौरो करे रहियो आहे।